वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ वज़ीर आला हाउस पहुतो आहे। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे पुलिस गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे उहिदे जो कसम खणायो। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ वज़ीर आला हाउस पहुतो आहे। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे पुलिस गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे उहिदे जो कसम खणायो। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ वज़ीर आला हाउस पहुतो आहे। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे पुलिस गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ वॾे वज़ीर शहबाज़ शरीफ़ खे उहिदे जो कसम खणायो। अवांखे आगाह कयूं पिया। पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ वज़ीर आला हाउस पहुतो आहे। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे पुलिस गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे उहिदे जो कसम खणायो।